इस्लामाबाद में मुलाज़िमन वफ़ाक़ी बजट रद्द कंदे 7 सैकड़ो पघार वाद नाकाफ़ी करार ॾेई छॾी आहे। वाक़े ॿुधाईंदासीं। अॻवाणनि जो चवणु आहे त सरकारी मुलाज़िमनि जी 7 सैकड़ो पघार वाद नाकाफ़ी आहे। हुननि चयो त मैन्युअल फंड, रहाइशी अलाउंस ऐं ॿियनि यूटिलिटी अलाउंसिस में वाध नाहे थी। अॻवाणनि जो चवणु हो त सरकारी मुलाज़िमनि जे पघारनि में वाध ऐं ॿियूं शयूं रिआयतूं न ॾिनियूं वयूं त तहरीक हलाई वेंदी। अहम ख़बर खां नाज़रीन खे आगाह कंदासीं। हैदराबाद में मुलाज़िमन वफ़ाक़ी बजट रद्द कंदे 7 सैकड़ो पघार वाध नाकाफ़ी करार ॾेई छॾी आहे। अॻवाणनि जो चवणु आहे त सरकारी मुलाज़िमनि जी 7 सैकड़ो पघार वाध नाकाफ़ी आहे। हुननि चयो त मैन्युअल फंड, रिहाइशी अलाउंस ऐं ॿियनि यूटिलिटी अलाउंसिस में वाध नाहे थी। अॻवाणनि चयो त सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में वाध ऐं ॿियूं रिआयतूं न ॾिनियूं वयूं त तहरीक हलाई वेंदी। जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे ब्यूरो चीफ ज़फ़र हकड़ो। जी ज़फ़र हकड़ो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। ऑल रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज एसोसिएशन ऐं उन खां अलावा जेको आहे सो हाइड्रो यूनियन ऐं सिहत खाते जे मुलाज़िमन ऐं जेके मुख़्तलिफ़ यूनियनियूं आहिनि उन्हनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, जंहिंमें अशरफ बोज़दई, सैयद सरदार शाह ऐं जेको आहे सो ॿिया जेके अॻवान आहिनि उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त जेका वफ़ाक़ी बजट आहे उहा खेनि 100 सैकड़ो नामंज़ूर आहे ऐं वफ़ाक़ी बजट ख़िलाफ़ 16 तारीख़ ते हैदराबाद में एहतजाज जो ऐलान कियो आहे। हुननि चयो आहे त सिंध हुकूमत बि जेकॾहिं सरकारी मुलाज़िमनि जे पघारुनि में वाध न कई ऐं उन्हनि जूं मराहतूं न वधायूं त सिंध हुकूमत जी बजट ख़िलाफ़ न सिर्फ़ु हैदराबाद पर पोइ सरकारी मुलाज़िमनि जूं जेके यूनियनियूं आहिनि उहे गॾियल तौर ते एक्शन कमेटी ठाहे सॼी सिंध में एहतजाज कंदियूं ऐं एहतजाजी तहरीक खेनि हलाइणी पई त उहे तहरीक बि हलाईंदा। वफ़ाक़ी सरकार जे तरफ़ां 7 सैकड़ो जेके पघारुनि में इज़ाफ़ो कयो वियो आहे उन्हनि खे उन्हनि रद्द करे छॾियो आहे। हुननि जो चवणु आहे त पेट्रोल जूं क़ीमतूं वधी वियूं आहिनि, महांगाई वधी वई आहे ऐं मुलाज़िमनि जूं पघारूं तमामु घटि हुजण जे करे मुलाज़िम फाका कशी जो शिकार बणिजी विया आहिनि। जेकॾहिं हुकूमत जे तरफ़ां मुलाज़िमनि जे पघारुनि में अञा वधीक इज़ाफ़ो न कयो वियो त उहे एहतजाजी तहरीक बि हलाईंदा ऐं सॼी सिंध में सरापा एहतजाज थींदा। जी महिरबानी ज़फ़र हकड़ो तफ़सील ॾियण लाइ।